नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे हालाणी खां ख़बर ॾींदा हलूं त हालाणी भरिसां ॻोठ होत खान चांग में कुकड़नि जो कंट्रोल शेड जे मालिकान ऐं डीलर तरफ़ां मुअल बदबूदार मुर्गियूं ॻोठनि ऐं मेन रस्तनि ते उछलण ख़िलाफ़ ॻोठनि एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो हयो। धरणे खे ख़िताब कंदे कुर्बान अली चांग, राजा खान चांग, परवेज़ ज़मान खान चांग, राशिद मोहब्बत खान चांग ऐं ॿियनि चयो त ॻोठ होत खान चांग में कुकड़नि जो कंट्रोल शेड 2 मंज़िलनि जो ठहियल। असां घणियूं ई दाहूं कयूं त ॻोठ में कंट्रोल शेड न ठहे, पर मालिक इमरान जलबाणी ऐं शेर मोहम्मद जलबाणी बाअसर हुजण करे ज़बरदस्ती कंट्रोल शेड ठहियल असां लाइ वॾो आज़ार करे छॾियो। हिननि चयो त कुकड़नि जो कंट्रोल शेड मां हज़ारे बदबूदार मुर्गियूं मरी वञनि सबबि हितां जे मालिक ऐं डीलर पंहिंजी गाॾियुनि मां खणाए असांजे ॻोठनि भरिसां ऐं मेन रस्तनि ते राति जी ऊंदाहि में वक़्तु उछलाए वञनि था। हिननि मुअल मुर्गियुनि मां बदबू असांजे ॻोठनि ॾांहुं आज़ार करे छॾियो आहे। हिननि बदबूदार मुअल मुर्गियुनि मां केतिरियूं बीमारियूं पखिड़िजनि थियूं ऐं केतिरा ई माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि ऐं आसपास जा केतिरा ई ॻोठ बदबू जे आज़ार करे लॾ पलाण करे विया आहिनि। हिननि वधीक चयो त मुअल बदबूदार मुर्गियूं रस्तनि ते उछलाइण वञण सां हिन जॻह वटि सवें रोलू कुता गॾु थी वञनि था ऐं हिन रस्ते तां स्कूल जा शागिर्द ऐं शागिर्दा स्कूल ॾांहुं वञनि था त उन्हनि खे रोलू कुता ॾाड़े विझनि था। हिननि डीसी नौशरो फेरोज़, एसएसपी नौशरो फेरोज़ ऐं आला हुकाम खां मुतालबो कयो आहे त असांजे ॻोठनि में कंट्रोल शेड फार्म खे बंदि करायो वञे ऐं असांखे हिन बदबूदार मुअल मुर्गियुनि खां निजात ॾियारी वञे। आला सिंध जस्टिस सिंध खे रिक्वेस्ट कयां थो, डीसी सिंध ऐं कमिश्नर साहब नौशरो फिरोज़, हे जेको असां सां ज़ुल्म कयो वेठा आहिनि, इंडस्ट्री खोलियो वेठा आहिनि, असांजा ॿार मासूम बीमारियुनि में मुब्तला आहिनि, रिक्वेस्ट कयो थो वञे त इन्हनि खे रोकियो वञे ऐं इन्हनि जो को हल कढियो वञे। फिर मैं अर्ज़ कर रहा हूँ, मैं उर्दू में स्पीकिंग में अर्ज़ कर रहा हूँ कि यहाँ पे एक इंडस्ट्रीज़ है जहाँ पे डबल स्टोरी ये बना रहे हैं और हमारे बच्चे टीबी दम के मरीज मुब्तला हैं, हमारे माल जानवर मवेशी मर रहा है। यहाँ पे ये कचरा उठा के फेंक रहे हैं, रोड जो फासला 10 फुट का ये हमारा सामने घर नज़र आ रहा है और यहाँ पे हमारे बूढ़े जो हैं दिल के मरीज हो रहे हैं। इनको मना के बावजूद यहाँ पे ये कुछ भी इन पे कोई एक्शन नहीं हो रहा। ये रिक्वेस्ट है गवर्नमेंट से, डीसीओ से, डीपीओ से और जो हमारा चीफ मिनिस्टर साहब है, प्लीज़ कंट्रोल शेड आ मुर्गिया रो जंहिंमें डबल स्टोरी आ, जंहिंमें तक़रीबन हज़ारे मुर्गियूं मरनि थियूं ऐं उहे कढी रोड ते उछलाईंदा आहिनि। इन जो बदबू सॼो घरनि में ओड़े पाड़े में ऐं सॼो सिस्टम जेको आहे सो माण्हुनि खे बीमारी फैलाए थी पई। प्लीज़ मां गवर्नमेंट खे इहो इल्तिजा आहे, महिरबानी थी वञे ऐं इन ते कंट्रोल कयो वञे। ॾाढी तकलीफ़ आहे ऐं असांखे बीमारियूं, नंढनि बच्चनि खे माल बि बीमार आहे। असांजे घर जे वेझो हे घर खे असां तालो हणी छॾियो आहे। इन बीमारियुनि जे वजह तां हिन कंट्रोल शेड खां असांखे ॾाढी तकलीफ़ आहे। महिरबानी करे हिननि खे बंदि करायो वञे ऐं पहिरीं बि असां 2-3 अपीलूं कयूं आहिनि, काई बि हिननि ते को असरु कोन पियो आहे। वरी बि हे मथे ॿिए मंज़िल ते शुरू कमु लॻो पियो आहे, भले तव्हां पाण ॾिसी सघो था। ऐं हिननि असां सां वॾी नाइंसाफ़ी कई आहे। असां जीअं चऊं था बंदि कयो, तीअं हे पंहिंजी ॾाढाई ॾेखारनि था, हिननि ते को असरु न आहे। सो असां ग़रीबनि जो इहो अपील आहे त हिननि असां ते महिरबानी करे हिननि खे कुझु न कुझु हिदायत कंदा। डीसी नौशरो फिरोज़ ऐं एसी जेको मेरापुर ऐं वज़ीर आला सिंध ऐं जेको हिन डिपार्टमेंट में आहिनि, जेको मुर्गी फार्म कंट्रोल शेड जे मथां जेके बि जेका ऑफिसर आहिनि उहे कंट्रोल शेड कंट्रोल शेड कंट्रोल शेड कंट्रोल शेड बीमारियुनि जो जड़ बीमारियुनि जो जड़ बंदि करायो वञे। बीमार आहिनि, असांजा जानवर बीमार आहिनि। हे जेको मुर्गियूं हिननि जूं मरनि थियूं, जेके हज़ारनि जे तइदाद में रोड ते उछले था छॾनि, उहे बीमारी फैलिजे थी ऐं कुता जेके आहिनि छिता था थियनि, असांजा ॿार अचनि वञनि था, उन्हनि खे जेको आहे ॾाढे था विझनि। असांखे वॾी मजबूरी आहे। असां जेको आहे मोतबाना जेको आहे गुज़ारिश था कयूं डीसी नौशरो फिरोज़ खे, एसी मेरापुर खे ऐं ॿियनि वस वारनि जेको आहे वज़ीर आला खे, वज़ीर आज़म खे इल्तिजा कयूं त हे असांखे जेको आहे बंदि कराइनि, हिन ते क़ानूनी एक्शन खणनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेब।